नाज़रीन, प्रोग्राम हैदराबाद टाइम्स सां गॾु आहियां अवांजो मेज़बान ज़फ़र अकड़ो। अॼु असीं हैदराबाद टाइम्स प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं हैदराबाद जे तालीमी बोर्ड जे चेयरमैन डॉक्टर मोहम्मद मेमन साहब सां। ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू करण खां अॻु में मां हिकिड़ी शइ ॿुधाईंदुसि त जेको ही कोरोना जे सबबु तक़रीबन 3 महीना तालीम जेका यूनिवर्सिटी खां वठी ऐं प्राइमरी लेवल ताईं मुतासिर थी आहे। माण्हू जेके परेशान हुया उनजे करे ॿारड़ा बि परेशान हुया, घर जा भाती उन में औरतूं मर्द तोड़े ॿारड़ा उहे जहिड़ो हिकिड़े टेंशन वारे माहौल में हुया ऐं अञा ताईं बि उन माहौल में आहिनि। हिन वक़्तु बहरहाल लॉकडाउन त ख़तमु थियो आहे ऐं लॉकडाउन ख़तमु थियण खां पोइ मार्केटुनि में रश थी वई आहे, रोडनि रस्तनि ते रश आहे। आम रूटीन जे ॾिहाड़नि खां वधीक माण्हू निकिता आहिनि, छो त 2 महीना माण्हुनि सफ़र कयो आहे ऐं हिकु घर में ॼण बंदि हुआ। सामान ऐं जेको रोज़मर्रा जे खाइण पीअण जूं शयूं आहिनि उहे त उनखे मुकमिल तौर ते मिलनि पियूं, उहे त वठी सघनि पिया। बहरहाल जेके उहा मफ़लूज़ थियल ज़िंदगी हुई, घरनि ताईं महदूद थियल ज़िंदगी हुई, उहा मुतासिर थी ऐं हाणे उहे माण्हू ॿाहिरि निकिता आहिनि। जेकॾहिं ॻाल्हि कजे तालीम जी त तालीम खे तमामु घणो नुक़सानु रसियो आहे। तालीम तमामु घणी मुतासिर थी आहे। ॿारनि ते ज़हनी भार ऐं ज़हनी प्रेशर हुजण जे करे ॿारड़ा सख़्तु परेशान आहिनि। उन हवाले सां छा पॉलिसी आहे ऐं हिन प्रोग्राम में साईं मोहम्मद मेमन साहब जेको चेयरमैन आहे हैदराबाद तालीमी बोर्ड जो, उन सां ॻाल्हि ॿोल कयूं था। मेमन साहब, हिन वक़्तु जेको एजुकेशन जो मामिलो आहे ऐं एजुकेशन एतिरी मुतासिर थी आहे जो तमामु घणी हिन 2-3 महीननि में अञा बि का गारंटी न आहे, का ख़बर न आहे त जून में था खुलनि, जुलाई में था खुलनि या अञा हिनखे अॻिते वठी था वञनि उहो जेसि ताईं सूरत हाल बहितर थिए। ऐं सूरत हाल जे हवाले सां छा पिया ॾिसो? महिरबानी हिकिड़ो साहिबु जंहिं मौज़ू जी निशानदेही कई आहे या जंहिं मसइले जी निशानदेही कई आहे इहो तमामु अहम आहे ऐं असां सभिनी लाइ ख़ासि तौर ते वालिदैन ऐं ॿारनि लाइ तालीम मुतासिर थी आहे। यकीनन इहे जेके मुश्किल हालात थियनि था उन्हनि में इहे हालतूं पैदा थियनि थियूं जंहिंजे करे असांखे जेको आहे सो इहो तकलीफ़ खे फेस करिणो पियो आहे। पर हाणे इहे जॾहिं थींदियूं आहिनि हालात जेकॾहिं मुश्किल हूंदा आहिनि, इहो हिकिड़ो तस्वीर जो रुख़ आहे। जेकॾहिं तस्वीर जो ॿियो रुख़ ॾिसंदो त उन में वरी तव्हांखे पॉज़िटिविटी जेका असां नज़र ईंदी। हर शइ में जेका नेगेटिविटी हूंदी आहे त उनजो जेको आहे पॉज़िटिव आस्पेक्ट बि हूंदो आहे। त हाणे हीअ हिकिड़ी जेका ॾाढो हिकिड़ो जेको न थियणु जोॻो हुयो, जेको आहे सो असां हुन खां अवेयर पियासीं, हुन खां असांखे ख़बर बि न हुई त इहो बात थियणो आहे। पर हाणे इहो थियो सॼो न सिर्फ़ु पाकिस्तान, पूरी दुनिया में जेके तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि उहे बि काफ़ी असांखां ज़्यादा मुतासिर थिया आहिनि। उन्हनि जी ॿारनि जी तालीम बि मुतासिर थी आहे। पर उन्हनि वटि अल्टरनेट सोर्सिस हुआ एजुकेशन जा, उन्हनि जा अल्टरनेट सोर्स हुआ स्कूलिंग जा। असां वटि जेको हिकिड़ो ट्रेडिशनल सिस्टम हुयो, क्लासरूम जी सिचुएशन हुई त जेकॾहिं अनसर्टन सिचुएशन आहे या मुश्किल जेको हालात अचनि था उन्हनि में जेकॾहिं असांजी क्लासरूम सिचुएशन जेका नथी थी सघे त उनखे असां ॿियो कहिड़ो तरीक़ेकार आहे जंहिंसां असां बरक़रार रखी सघूं, उहो असां न करे सघियासीं। ख़ासि तौर ते पब्लिक सेक्टर में। प्राइवेट सेक्टर में जेके सुठा प्राइवेट सेक्टर सुठे में मुराद जिन वटि रिसोर्सिस आहिनि, जंहिंजो जेको आहे हिन वक़्तु नालो आहे, उन्हनि वटि इहे जेको फैसिलिटीज़ मौजूदु हुयूं, रिसोर्सिस मौजूदु हुयूं, नो हाउ मौजूदु हुई, IT फैसिलिटी इन्हनि जी मौजूदु हुई। त उन्हनि जेको आहे सो उनखे जेको आहे उन अपॉर्चुनिटी ही जेका मुश्किल जेका हुई उनखे अपॉर्चुनिटी में उन्हनि कन्वर्ट कयो ऐं उनखे हिकिड़ो जेको अपॉर्चुनिटी में कन्वर्ट करे हाणे ऑनलाइन कोर्सिस में वञनि पिया। ॿारनि खां जेको मालूमात पिया वठनि त तव्हां जेको कंप्यूटर जी फैसिलिटी आहे, ॿारनि खां मालूमात पिया वठनि त तव्हां वटि इंटरनेट जी फैसिलिटीज़ आहे, तव्हां वटि जेको माहौल जी छा सूरत हाल आहे त उहा इंफॉर्मेशन कनि पिया। कुझु जेके सिस्टम्स आहिनि वेल एस्टेब्लिश प्राइवेट स्कूल सिस्टम्स उन्हनि त ऑलरेडी ऑनलाइन सिस्टम्स करे छॾिया आहिनि। ऐं उनखां पोइ जेको प्राइवेट सिस्टम जा जेको ॾिसंदो त कुझु जेके तव्हांजा जेकॾहिं ॿार जेकॾहिं हूंदा प्राइवेट स्कूल सिस्टम में तव्हां ॾिठो हूंदो त उन ॿारनि खे कुझु जेको आहे ओपन बुक एग्ज़ामिनेशन पॉलिसी जे तहत उन्हनि कुझु सवालात ॾिना आहिनि त उहो ॿार जेको आहे सो मशगूल रहिया आहिनि। त उहो सम हाउ ॿार जेके आहिनि असांजा जेके प्राइवेट सेक्टर जा उहे एतिरा मुतासिर न थिया आहिनि। यकीनन उन्हनि में बि हाणे प्राइवेट सेक्टर में सभु स्कूल हिकु जहिड़ा न आहिनि ऐं माहौल हिकु जहिड़ो न आहे, वसाइल हिकु जहिड़ा न आहिनि। जेके स्कूल जिन वटि वसाइल हुआ
उन्हनि ॿारनि जी जेको आहे सो तालीम खे जेको आहे सो कंटिन्यू करण में थोरी सी जेका असां हिकिड़ी इनोवेशन आंदी, हिकिड़ी इख्तरा आंदी, पर असांजो पब्लिक सेक्टर मुतासिर रहियो आहे। ऐं पब्लिक सेक्टर में असांजी मीटिंग जेका स्टीयरिंग कमेटी जी मीटिंग थी हुई 12 तारीख़ ते, उन में मिनिस्टर साहब बि जेको कंसर्न शेयर कयो त असांजे पब्लिक सेक्टर में ऐं मेंबर्स बि जेको आहे पब्लिक सेक्टर खे असां जेको आहे उन्हनि जी ॿुधायो त कुझु जेके आहिनि कोर्सिस डेवलप पिया थियनि, डिस्टेंस एजुकेशन प्रोग्राम पिया थियनि, ऑनलाइन प्रोग्राम पिया थियनि, ऐं हाणे कमु करणु शुरू करे छॾियो आहे। अञा हुनजी आख़िरी जेका असां शक्ल जेका असां साम्हूं कोन आई आहे, पर उन ते कमु शुरू थी वियो आहे। पर इहो कमु जेको असांखे जेको आहे सो असां तमामु लेट थी वियासीं। हाणे हिनखे इहो चइजे त जेको आहे सो हुन ते ख़ुदा न ख़ासा तनक़ीद करण जो मक़सदु कोन्हे, पर हाणे जेकॾहिं लेट थिया आहियूं पर तॾहिं बि जेको हुन सां सिखियासीं त इहो असांखे अॻे करणु घुरिबो हो, जेको हाणे असां कयूं था। जीअं ई फेब्रुअरी में इहे जेके हालात शुरू थिया, असांजी जेको आहे एंटीना असांजी जेको ऑफिसर्स जी, पॉलिसी मेकर्स जी, उस्तादनि जी, पेरेंट्स जी बिल्कुलु जेको आहे सो उभी थी वञे आहे। ऐं असां जेको आहे सो ॿारनि जी तालीम ते वठ पकड़ करे हुनजी ॿार जी तालीम खे कंटिन्यू कयूं आहे। जीअं हाणे हींअर जेको आहे सो हिकिड़ो गैप आयो आहे, गैप आयो आहे। ॿार जी जेका एजुकेशन जेका कंटिन्यू हुई, ॿार जो जेको हिकिड़ो माहौल हो, रूटीन बनियो पियो आहे, उहो रूटीन जेको आहे ॿार जो डिस्टर्ब थियो आहे। सर तव्हांजी ॻाल्हि सही आहे, सभु शयूं थी सघनि थियूं, पर हाणे जेकॾहिं पॉलिसी आई आहे त सिर्फ़ु इम्तिहान वरिता वेंदा ऐं इम्तिहान 9, 10 जा या 11, 12 जा। सईद गनी साहब जेको असां एजुकेशन मिनिस्टर आहे सिंध जो, बिल्कुलु उन प्रेस कॉन्फ्रेंस जेका कई आहे, उन में उन पंहिंजी जेका प्रेस स्टेटमेंट ॾिनी। फेडरल एजुकेशन मिनिस्टर शफ़क़त साहब उनखे बि जेका इहा स्टेटमेंट ॾिनी। इहो सिंध सॼे प्रोविंसिस जो ऐं फेडरल गवर्नमेंट जी पंहिंजी हिकिड़ी जेका असां यूनिफॉर्म पॉलिसी आहे, उन में इहो डिसाइड कयो वियो आहे त क्लास 9 खां वठी क्लास 12 ताईं इम्तिहान हिन मौजूदा हालात में ॾाढो मुश्किल आहे, न थींदा। ॿारनि खे उन्हनि जी पास्ट परफॉर्मेंस जे बेसिस ते उन्हनि खे प्रोमोट कयो वेंदो विद 3% मार्क्स जे। डिसीजन थियो आहे। मुंहिंजे ख़्याल में इहो डिसीजन जेको आहे सो हिकिड़ो सुठो डिसीजन आहे, जेको मौजूदा हालात में जीअं हाणे इहो इम्तिहान थी वञनि, छाकाणि जो हिन वक़्तु एतिरी अनसर्टेनिटी हुई। ॿार खे जेको आहे दिली एतबार कयो, ॿारनि जेको आहे पेरेंट्स जेको आहे मुसलसल मूंखे जेको आहे ॿियनि चेयरमैन खे यकीनन फ़ोन कंदा हूंदा, पर मूंखे एतिरियूं फ़ोन कॉल आयूं त सर असांखे इहो तव्हां ॿुधायो त इम्तिहान थींदा न थींदा, असां तयारी कयूं न कयूं, तमामु परेशान हुया, परेशान हुआ त सर असांखे ॿुधायो। त हाणे हिकिड़ी एक्चुअली हिकिड़ी जेका हिकिड़ो जेको असांखे जेको आहे हिकिड़ो बिल्कुलु हिकिड़ो अनक्लियर सिचुएशन जेका मुबहम पे नज़र आई, छा थींदो हाणे उहा हिकिड़ी क्लियर थी वई त इम्तिहान कोन थींदा, उन जी जॻह ते ॿारनि खे प्रमोशन मिलंदी, जेको बेस्ड ऑन देयर जेका लास्ट परफॉर्मेंस आहे, लास्ट परफॉर्म उन ते जेको थींदो। त इहो मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो सुठो डिसीजन आहे। हाणे इन डिसीजन खां पोइ इंशाअल्लाह ताला शयूं जीअं ई बहितर थींदियूं त या त जेको हिकिड़ी माहौल बहितर थो थी वञे त रेगुलर क्लासिस थींदा, न त हुनजो अल्टरनेट जेको जीअं मां अॻु में अर्ज़ु कयो त ऑनलाइन सिस्टम असांजो इंशाअल्लाह ताला डिस्टेंस एजुकेशन किताब बुक्स जेको आहे सिंध टेक्स्ट बुक बोर्ड खे इनकरेज कयो वेंदो त जेको आहे ई टेक्स्ट बुक्स जी जेका पॉलिसी मूंखे मालूम आहे त उन्हनि जेको आहे ऑलरेडी कमु करणु शुरू करे छॾियो आहे, त उन्हनि जा टेक्स्ट बुक्स बि इंशाअल्लाह ताला इंटरनेट ते जेको अची वेंदा हलिया। ऐं पंजाब जा ऑलरेडी अंदरि आहिनि, ऐं फेडरल गवर्नमेंट जा जेको आहे टेली स्कूल प्रोग्राम जेको आहे सो ऑलरेडी हलनि पिया, ऐं काफ़ी शयूं थियनि पियूं। जेकॾहिं असांजो रेगुलर क्लासिस कुझु ॾींहंनि लाइ जेको आहे सो डिस्टर्ब थींदा त असांजो अल्टरनेट सिस्टम इंशाअल्लाह ताला कमु कंदो, जंहिंमें वालदेन जो यकीनन वॾो कंट्रीब्यूशन हूंदो। मसइलो आहे त सभु वालदेन पढ़ियल लिखियल आहिनि, असांजो रूरल एरियाज़ में वालदेन जी एजुकेशन जो इशू आहे, उन में यकीनन जेको आहे सो उन में उन वालदेन एतिरा जेको आहे सो जेको अवेलेबल बि न हूंदा, उन्हनि खे पंहिंजी रोज़मर्रा जी जेका ज़िंदगी बि गुज़ारणी आहे, वञनि था ज़मीननि ते खेती बाड़ी कनि था, मज़दूरी कनि था, उन्हनि लाइ इशू आहे। बाक़ी जेके पेरेंट्स जेके एजुकेटेड आहिनि उहे यकीनन जेको आहे वालदेन माण्हू जेके आहिनि एजुकेटेड आहिनि, यकीनन उहो स्पेयर टाइम करे ॿारनि जी जेको आहे सो थोरी गाइडेंस ॾींदा। ऐं प्रोग्राम जंहिं हालत में जीअं तरीक़े सां तयारु कया पिया वञनि उहे सेल्फ एक्सप्लेनेटरी आहिनि, उन में जेको आहे सो ॿार खे इंशाअल्लाह ताला एतिरो कंफ्यूज़ कोन थींदो, ॿार खे जेको आहे बिल्कुलु गाइडलाइन ॾिनी पई वेंदियूं, पोइ ॿार उन्हनि जेको आहे उन्हनि खे राइटिंग्स खे उन मां जेको आहे बुक्स खे जेको फॉलो कंदो त इंशा ताला उन में का जेको मुश्किल कोन ईंदी। मेमन साहब तव्हां लाइन ते ई रहिजो, हिकिड़ी नंढड़ी वठूं था ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ वरी अचे। नाज़रीन ब्रेक जो टाइम थियो आहे, ब्रेक वठूं था ऐं ब्रेक खां पोइ वरी अची मिलूं था, तेसि ताईं असां सां गॾु रहिजो।
वेलकम बैक वापसि अची वियासीं ऐं डॉक्टर मोहम्मद मेमन साहब हैदराबाद तालीमी बोर्ड जा चेयरमैन आहिनि, उहे असां सां गॾु आहिनि। उन सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो वधायूं था अॻिते। त हीअ सर जेको तव्हां चओ था त ऑनलाइन वारो सिस्टम थींदो, ऑनलाइन सिस्टम त दुनिया जे मुल्कनि में केतिरे ई अरसे खां हलंदो पियो आयो ऐं अॼु ताईं बि हले पियो। असां ॼण जीअं पाकिस्तान इलाही साल दुनिया जे तरक़ी याफ़्ता मुल्कनि खां पोइते आहियूं। हाणे जेकॾहिं ऑनलाइन सिस्टम शुरू कजे थो त ज़ाहिर आहे उन तव्हांजूं जेके मीटिंग्स थियूं आहिनि उन्हनि मीटिंग में ज़रूरु इन ते डिस्कस बि थियो हूंदो त सिंध जा ॿाहिराड़ी त छा पर शहरी इलाइक़ा बि एतिरा आहिनि जो उन शहरी इलाइक़नि में बि नेट जो वॾो प्रॉब्लम थो थिए। नेट कंहिं शहर में कंहिं भरिसां वारे इलाइक़े में हैदराबाद जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त हैदराबाद जा ई हैदराबाद सिंध जो ॿियो नंबर वॾो शहरु आहे। उन में ई ओसे पासे में भरिसां हैदराबाद जे सिटी नंढा नंढा सिटीज़ आहिनि, नंढा नंढा ॻोठ आहिनि, उते बि नेट जो प्रॉब्लम रहे थो। हिकु त नेट जो प्रॉब्लम ऐं ॿियो हर ॿार खे लैपटॉप पंहिंजो वठिणो पवंदो। माना हिकिड़ी चेंजिंग पई थिए करोना जी हिन वबा खां पोइ दुनिया जे अंदरि वॾियूं तब्दीलियूं अचनि पियूं ऐं पाकिस्तान में जेकॾहिं हीअ तब्दीली आई जेको तव्हां चओ था जदीद सिस्टम अची वञे ऐं क्लास ऑनलाइन थी वञनि, माण्हू घरनि में वेठो हुजे, पंहिंजनि शहरनि में वेठो हुजे, अटेंडेंस बि उन्हनि जी लॻे ऐं उन्हनि जी शिरकत बि थिए ऐं उहे सम्झनि बि त इहो नेट जो जेको प्रॉब्लम आहे ऐं ॿार को ग़रीब आहे पोइ भले हुन प्राइमरी लेवल जो हुजे या सेकेंडरी जो लेवल जो हुजे या यूनिवर्सिटी लेवल जो हुजे, कॉलेज जो, पर इहो जेको खोट आहे सरकारी इदारनि में त हूअं ई का फैसिलिटी न आहे शागिर्दनि खे, पर थोरो घणो प्राइवेट स्कूलनि में आहे ऐं उते प्राइवेट स्कूलनि में उहे ॿार पढ़नि था जिन जा वालिदैन एतिरो ख़र्चु बर्दाश्त करे सघनि था जो उन्हनि जी फीस ॾेई सघनि था, उन्हनि खे हिकिड़ो लैपटॉप या सुठी मोबाइल बि वठी ॾेई सघनि था। पर जेके पब्लिक स्कूल आहिनि, सरकारी स्कूल आहिनि, उन्हनि में सम्झो था त उन्हनि जो वॾो हिकिड़ो इशू थींदो ॿारनि जो ऐं ॿाराड़ी जा ॿार आहिनि परे परे खां अचनि था सरकारी स्कूलनि में। इन जे हवाले सां छा सोचियो वियो आहे? नेट तव्हांजे सवाल जो जेको आंसर ॾियण खां पहिरीं हिकिड़ो मां जेको आहे सिर्फ़ु हिकिड़ी स्टेटमेंट जेको ॾियणु चाहियां थो। जी जी उहा बि ख़ुदा न ख़ासा तनक़ीद न आहे, पर जेकॾहिं जीअं असां जीअं 21st सेंचुरी में जीअं दाख़िल असां सर थियासीं जी उन सां 21st सेंचुरी जी असांखे ख़बर हुई त असांजी जेका टेक्नोलॉजी जेका इंटीग्रेशन असांखे करणी आहे ऐं 4th इंडस्ट्रियल रेवोल्यूशन आयो आहे जंहिंमें रोबोटिक ऐं काफ़ी जेको आहे सो एडवांस टेक्नोलॉजी हूंदियूं। उन ते जेकॾहिं असांजी इंटीग्रेशन असांजी जेका असां इनिशियली एजुकेशन सिस्टम में इंटीग्रेट थी वञे हा, क्लासिस में थी वञे हा, जीअं तव्हां चयो त जेको आहे जेकॾहिं लैपटॉप न हुजनि हा त जेको आहे डेस्कटॉप जेको स्कूलनि ते जेको आहे कुझु स्कूलनि में आहिनि, कंप्यूटर लैब्स आहिनि, IT लैब्स आहिनि पब्लिक सेक्टर में, हिन में इहो कोन्हे ॻाल्हि त भई न बिल्कुलु न हुअ आहे स्कूल में। पर हाणे मसइलो आहे त उहे जेकॾहिं आहिनि त उन्हनि खे यूज़ नथो करे सघे, छाकाणि ॿार हुते वञी नथो सघे, स्कूल जेके बंदि आहिनि। जेकॾहिं इंटीग्रेशन असांजी टेक्नोलॉजी जेकॾहिं थी वञे हा त उन सां इहो हो त ॿार उन्हनि जेको उन सां फैमिलियर रहनि हा, पोइ घर ते जेको आहे सो वसाइल जेको आहे थी वञनि हा उनखे पोइ यूज़ करे। हींअर हाणे ॿ मसइला आहिनि, हिकिड़ो वसाइल जेको ॿार वटि कोन्हे, जी ॿार जी स्किल्स कोन्हे, ॿार जी जेका महारत कोन्हे, त उहे जेकॾहिं शइ जे फ़र्ज़ु कयूं जेकॾहिं हिकिड़ी इंटरनेट थी वञे, उनखे लैपटॉप बि अची थो वञे या जेको एंड्रॉइड मोबाइल बि अची थो वञे, त उनखे यूज़ करण जी एतिरी महारत जेका का कोन्हे। त इन करे इहे ॿ शयूं अचनि थियूं। त इहो जेकॾहिं असांजो 21st सेंचुरी जे बिगिनिंग में असां जेको थियो, जेको असांजो तक़रीबन 20 साल असां जेको आहे सो असांजा गुज़री विया, जेकॾहिं इहो थी आहे त हीअं थोरी लेवल ऑफ रेडीनेस जेका आहे तमामु हाई हुजे हा। पर हाणे जेको थी वियो उन ते वेही पछताइण जेको आहे सो ज़रूरी कोन्हे, उन मां सबक़ु हासिल करे असांखे अॻियां वधणो। हाणे जेसिताईं तव्हांजो सुवालु आहे सर त नेट या इंटरनेट या लैपटॉप, सर जिन जेके वालदेन आहिनि, जिन जो आहे जेके आहिनि मिडिल क्लास आहिनि, उन्हनि कोशिशि कई आहे कंहिं न कंहिं तरीक़े सां सेकंड जेको आहे मटीरियल उहो उन्हनि जेको आहे क्लास उहो हथु करे जेको उन कयो आहे। पर हाणे मां अर्ज़ु कयां त हिन वक़्तु जेको असांजो इंटरनेट जेके क्लासिस हलंदा ऐं उन ॾींहुं असांजे एजुकेशन मिनिस्टर साहिबु हिकिड़ी सुठी ॻाल्हि कई, उन चयो त असां FM खे बि असां जेको आहे सो रिवाइव था कयूं, असांजे रेडियो असांजो जेको माज़ी जो हिकिड़ो पावरफुल जेको आहे सो मीडियम हूंदो ऐं उहो जेको हिन वक़्तु जेको आहे सो एतिरो न रहियो आहे। त इनशा ताला उहो रेडियो जेको आहे उहो ॻोठनि में जेको ॿुधो वञे थो। असांजे जेको आहे पंहिंजा जेके चैनल ॿिया जेके आहिनि लोकल चैनल्स उहे आहिनि, उन्हनि खे बि जेको आहे एक्टिवेट कयो वेंदो प्रोग्राम। हाणे हिन में इहो आहे त हिननि जे इंटरनेट ते या नेट जे थ्रू इहे सभु शयूं जेको आहे सो पढ़ायूं न वेंदियूं,
इन में जेको आहे सो हिन वक़्तु छाकाणि जो हालत इहा हुई त सर ॿारनि खे इहा ख़बर कोन हुई त सुभाणे छा थींदो। असां जेको आहे सो हमेशह क्लास 10 में ई रहंदासीं या 11 में बि वेंदासीं या 11 खां 12 खां वेंदासीं। हाणे जेका इहा ख़बर पइजी वई आहे त उनते इंशाअल्लाह ताला प्रमोशन पॉलिसी जेका असां गाइडलाइन कल्ह असां डिस्कस कया आहिनि उन ते फर्दर जेको आहे डिस्कशन थी उनखे पोइ इंशाअल्लाह ताला नोटिफाई गवर्नमेंट पिन कंदी। जीअं ई नोटिफाई थींदी त उन ते अमल शुरू थी वेंदो ऐं नवां क्लास नओं एकेडमिक सेशन जेको आहे सो शुरू थी वेंदो वर्चुअल। उन में इहो आहे त ॿारनि खे टेक्स्ट बुक बाज़ार मां परचेज करणा पवंदा सर। अच्छा, टेक्स्ट बुक उन्हनि वटि अची वेंदा, प्राइमरी जा अची वेंदा, सेकेंडरी जा अची वेंदा, हायर सेकेंड। हाणे उहो टेक्स्ट बुक उन्हनि वटि अवेलेबल थींदो। हिन वक़्तु छाकाणि टेक्स्ट बुक हो कोन नेक्स्ट क्लास जो, हाणे उहो हिकिड़ो उनजो टेक्स्ट बुक जेको अची वेंदो। हाणे जेके इहे क्लास जेका असां वर्चुअल क्लासिस जेके चऊं था, ऑनलाइन क्लासिस चऊं था या असां जेको FM रेडियो जे तरफ़ां उहो पेडागॉजिकल जेका सपोर्ट मिलंदी त हिकिड़ो जेको टॉपिक आहे उनखे कीअं पढ़ाए सघिजे थो। त उन्हनि जा जेको टॉपिक्स जेके की टॉपिक्स आहिनि उन्हनि ते कुझु लेसन्स ॾिना वेंदा, उहे ॿारनि खे जेको आहे सो सम्झाया वेंदा, उन जे मदद सां जेको आहे ॿारनि खे पढ़ायो वेंदो। त हाणे ॿारनि वटि टेक्स्ट बुक अवेलेबल हूंदो त उहो इंशाअल्लाह ताला जेको आहे सो मेन सोर्स उन वटि मौजूदु हूंदो। सप्लीमेंट्री सोर्स जेको आहे सो यकीनन सर बहिराड़ी में आऊं तव्हां सां फुली एग्री कयां थो। आई एग्री मोर देन वट यू आर सेइंग। त इन में ॿारनि बहिराड़ी में बिल्कुलु माण्हू चए थो त भई इम्पॉसिबल का ॻाल्हि कोन्हे, पर बहिराड़ी में सर ॿारनि खे असां इहो कयूं त उहो लैपटॉप बि हूंदो, उन्हनि नेट हूंदो न सर उहो इम्पॉसिबल आहे, ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे। इहे शयूं कोन थींदियूं, पर जिते किथे अवेलेबल आहे, जिते किथे आहे उतां लेट अस स्टार्ट विद वेयर एवर वे थिंग्स आर अवेलेबल। जिते मौजूदु आहिनि उतां त शुरूआति थिए त पोइ इंशाअल्लाह ताला इहो सिलसिलो जेको अॻियां रहंदो। डॉक्टर साहब तव्हां सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रखूं था ऐं तव्हां लाइन ते ई रहिजो। नाज़रीन, ब्रेक जो टाइम थियो आहे, हिकिड़ी नंढड़ी वठूं था ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ वरी अची मिलूं था। तेसि ताईं असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक। डॉक्टर साहब, ही जेको तव्हां ॿुधायो त ॿारनि जो लैपटॉप ऐं इहो मसइलो वाक़ई हिकिड़ो प्रॉब्लम थींदो ऐं ज़ाहिर आहे त असां हिकिड़े नए प्रोसेस में वञूं था। उन प्रोसेस खे पंहिंजो पूरो करण जे लाइ ज़रूरु के तकलीफ़ूं ईंदियूं, ज़रूरु के मामला थींदा, पर उन्हनि खे गुज़र सफ़र कंदे उन्हनि खे हल कंदे आहिस्ते आहिस्ते इन जॾहिं रूटीन ते पाण अची वियासीं त पोइ इहे समूरा मामला ख़तमु थी वेंदा। जीअं दुनिया जे अंदरि हाणे यूनिवर्सिटियूं त क़ाइमु आहिनि, स्कूल त क़ाइमु आहिनि, पर अहिड़ियूं यूनिवर्सिटियूं, अहिड़ा स्कूल ऐं कॉलेज मौजूदु आहिनि जो को बि शागिर्द क्लास में न वेंदो आहे ऐं उस्ताद बि पंहिंजे उन इदारे में वञण बजाए पंहिंजे घर खे ई ऑफिस बनाए उनखे जदीद खां जदीद टेक्नोलॉजी ज़रिए उनखे क्लास रूम करे छॾियो आहे। उस्ताद उते वेहनि था, लेक्चर थिए थो, ॿार ऑनलाइन थियो वञनि ऐं बाक़ाइदे टाइमिंग आहे उन्हनि खे। जेके उस्ताद लेक्चर कनि था या कंहिं इशू ते ॻाल्हाइनि था उनखे फुल पेमेंट उते ऑनलाइन ज़रिए मिले थी। अहिड़ो सिस्टम पाण वटि बि थियण थो वञे, पर हाणे मसइलो इहो आहे त जेसि ताईं इन्हनि मसइलनि खे पाण सिधो कयूं त हिकिड़ी तजवीज़ बि आहे। ऐं तव्हां तालीमी माहिर आहियो, वॾा आलिम आहियो तालीम जे हवाले सां। बोर्ड जेके आहिनि असांजा, उन्हनि बोर्डनि में बि अञा ताईं उहे तब्दीलियूं न आयूं आहिनि। ॾिसो, हाणे जेकॾहिं मूंखे को सर्टिफिकेट कढाइणो थो पए त सर्टिफिकेट कढाइण जे लाइ मूंखे हफ़्तो 10 ॾींहं लॻी वञनि था। अवल एप्लीकेशन ॾियणी थी पए, वरी एप्लीकेशन ते मूंखे फारम थो मिले, उहो बैंक में जमो थो करायां, वरी कागज़ डॉक्यूमेंट। बहरहाल हेॾे जदीद दौर में थियणु ईअं घुरिजे जीअं हिन वक़्तु नादरा ऑफिस में माण्हू वञे थो, भले थोरी कतार में बीहे थो, टाइम लॻे थो, पर वञी उते फुल मामला करे पोइ हुनखे डेट ॾियनि था, बाबा फलाणे ॾींहं ते खणी वञो। अहिड़े क़िस्म जी मार्कशीट खपे थी, या पुराणियूं जेके मार्कशीटियूं रहियल आहिनि स्कूलनि मां माण्हू नथा वठी सघनि, उन्हनि जे लाइ बि वॾा प्रॉब्लम थियनि था। बोर्ड में तव्हां वटि कहिड़ी का तजवीज़ आहे? इहो बि अहम सुवालु आहे सर। वरी मां चवंदुसि त इहो तव्हांजे सुवाल जे खे जवाबु ॾियण खां अॻु में हिकिड़ो मां अर्ज़ु रुॻो कंदो वेंदुसि। तव्हां अॻु में जेका स्टेटमेंट ॾिनी त अवेलेबिलिटी ऑफ रिसोर्सिस, लैपटॉप ऐं नेटवर्क वग़ैरह जी, यकीनन बिल्कुलु तव्हां जेको आहे सही फरमायो। इन में यकीनन जेकॾहिं असां इहो सिलसिलो हाणे शुरू थी चुको आहे, हाणे जॾहिं बि जेका असां नवाण ईंदी आहे, हिकिड़ो नओं रुझान ईंदो आहे, थोरी जेको आहे सो दिक़त या बिल्कुलु बिल्कुलु मसइला थींदा आहिनि। वक़्त सां
वक़्त सां इंशाअल्लाह ताला जेको आहे सो टीचर्स बि फेमिलियर थी वेंदा, टीचर्स जी प्रोफेशनल डेवलपमेंट ते बि कमु थींदो ऐं ॿारनि खे बि उहो जेको माहौल ॾिनो वेंदो इंशाअल्लाह ताला उहा टेक्नोलॉजी इंटीग्रेट थींदी त ॿार जेको आहे हाणे हींअर पंहिंजे जेको आहे जिते जिते ॿार जेको आहे लैपटॉप या टैबलेट्स वग़ैरह इस्तेमालु कनि था असां ॾिसूं पिया त ॿार जेको आहे ईज़िली जेको आहे सो कनेक्टेड आहिनि जेको बिल्कुलु उन्हनि में रुझान जेको आहे सो ज़्यादा आहे त इंशाअल्लाह ताला उन तरफ़ जेको सो वेंदासीं त पोइ इंशाअल्लाह ताला इहो माहौल बहितर हाणे जेसिताईं तव्हांजो सुवालु आहे बोर्ड जे हवाले सां हाणे हिन सूरत में सर जेको असांजो मां सुवालु हिकिड़ो तव्हां इहो सुवालु पुछियो न पर मां तव्हांखे इहो जेको ॿुधायां त जेको हिन वक़्तु असां वटि हिकिड़ो रूटीन जो या ट्रेडिशनल एग्ज़ामिनेशन जेको आहे फिज़िकल एग्ज़ामिनेशन हालांकि दुनिया तव्हांजो जेको दुनिया जो रेफरेंस ॾिनो मूं बि दुनिया जेको आहे सो काफ़ी कंट्रीज़ जेको आहे सो विज़िट कया आहिनि सिस्टम खे स्टडी कयो आहे उन में जेको असांजो एग्ज़ामिनेशन सिस्टम में जेका नवाण जेका आई आहे अक्रॉस द वर्ल्ड जेका ग्लोब में जेका आई आहे उहा नवाण असां इंट्रोड्यूस न कराई आहे सर असां वटि अञा बि उहो ई जेको आहे असांजो हिकिड़ो रस्मी इम्तिहान आहे जेको ॿारु जेको आहे सो शयूं यादि करे थो वञे उहो यादि करे वरी जेको आहे सो रिप्रोड्यूस करे थो इम्तिहान में ऐं उन जे बेस ते उनजी जेका असां परफॉर्मेंस असेस कई पई वञे जेकॾहिं ॿार खे जेको थोरो जेको सुवालु हिकिड़ो जेको आहे सो मुश्किल न पर सुवालु जेको हिकिड़ो मुख़्तलिफ़ अंदाज़ में पुछियो पियो वञे जीअं फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ो सुवालु आहे काइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना कॾहिं गवर्नर जनरल बनियो पाकिस्तान जो जेकॾहिं असां इहो हुन सुवाल खे जेकॾहिं चऊं त काइदे आज़म गवर्नर मोहम्मद अली जिन्ना गवर्नर जनरल छो बनियो कीअं बनियो ॿार जेको आहे सो हथियार जेको आहे फिटा करे छॾींदा ॿार उते ई जेको आहे सो शोर मची वेंदो त इहो आउट ऑफ जेको आहे सो क्वेश्चन आहे उन तरफ़ छाकाणि ॿारनि जी तरबियत कोन थी आहे एजुकेशन कोन थी आहे त इन्हीअ में जेको असां नंबर 2 असांजा जेका हिन वक़्तु जेकॾहिं असांजो ऑनलाइन सिस्टम जेकॾहिं इंटीग्रेशन टेक्नोलॉजी जी हुजे आहे जीअं कॾहिं असांजे स्कूल लेवल ते सुठियूं IT लैब्स या कंप्यूटर लैब्स मां कंप्यूटर लैब्स कोन चवंदुसि IT लैब्स चवंदुसि जिते इंटरनेट जी फैसिलिटीज़ हुजनि सॉफ्टवेयर अवेलेबल हुजनि जेकॾहिं असांजी उहे अवेलेबल हुजनि हा न बिलीव कयो हिन वक़्तु असांखे इहा ऑटोमेशन जी जेका जे तरफ़ वञण जी ज़रूरत ई कोन हुई ॿार जेको आहे थ्रू ऑनलाइन जेको आहे सो एग्ज़ामिनेशन जेको आहे सो करे सघिया थिए इहा जेका पॉसिबल हुई या जेकॾहिं ओपन बुक पॉलिसी आहे जेको हींअर प्राइवेट सेक्टर जेको आहे स्कूल्स में या कॉलेजिस में काफ़ी जॻहियुनि ते जेको ओपन बुक्स पॉलिसी हुननि सवाल ॾिना आहिनि अहिड़ा ॾिना आहिनि जेको बुक्स में जेको भले ॿार खे स्टडी कनि पर बुक्स में को डायरेक्ट जवाबु न मिलंदो हुनजो थोरो घणो जेको आहे कुल्लू मिलंदो पर जवाबु हुनजो उन टेक्स्ट बुक में न मिलंदो त इहे जेके ऑप्शन जेको उन जे तरफ़ असां वञूं हाणे जेसिताईं तव्हांजो सुवालु हुयो त बोर्ड छा कयो आहे सर बोर्ड जेके हैदराबाद बोर्ड ऐं ॿिया बोर्ड जेके आहिनि 7 बोर्ड जेके आहिनि असांजा सिंध जा इन्हनि हिकिड़ी पॉलिसी बनाई आहे स्ट्रेटेजी इम्प्रूविंग एग्ज़ामिनेशन स्ट्रेटेजी जेका आहे तक़रीबन हाणे हिन वक़्तु जेको आहे सो सर छह हुनजो जेको आहे सो हिकिड़ो वॉल्यूम आहे जेको 6 दफ़ो जेको आहे रिवाइज़ थी चुकी हाणे जेको आख़िरी मराइल में आहे असां जेको असांजे पंहिंजे सेक्रेटरी यूनिवर्सिटी बोर्ड खे जेको आहे सो ॾियण वारा आहियूं उन में जेको आहे मक़सदु जेको आहे सर नंबर 1 असांखे ऑटोमेशन एग्ज़ामिनेशन ते वञिणो आहे जंहिंजी त असां मूं हींअर ॻाल्हि कई ट्रेडिशनल एग्ज़ामिनेशन खां हटी करे असांखे वञिणो ऑटोमेशन एग्ज़ामिनेशन ते असांखे नंबर 2 ॿार खे जेको असां मेमोराइज़ेशन खे असेस पिया कयूं या ॿार जी मेमोराइज़ेशन जी कैपेसिटी खे असेस पिया कयूं असां ॿार जी तालीमी क़ाबिलियत खे या उनजी सोच खे घटि था असेस कयूं उन जे तरफ़ नंबर 2 नंबर 3 जेको आहे इन में असांखे जेको वञिणो पवंदो त ॿारनि जी जेका टीचिंग लर्निंग प्रोसेस जेको आहे हिन वक़्तु जेको आहे ॿारनि जो टीचिंग लर्निंग प्रोसेस जेको एतिरो इफेक्टिव कोन्हे जंहिंसां ॿार जी प्रिपरेशन जेका न पई थिए इन करे ॿारनि जी फुली प्रिपरेशन न थिए ॿार पोइ वरी जेको आहे सो मुख़्तलिफ़ जेको आहे रुझाननि जे तरफ़ वञनि था उन में मल प्रैक्टिस थियनि थियूं उन जे तरफ़ जेको आहे असां वञूं पिया उन खां अलावा जंहिं ॻाल्हि तव्हां जेका कई ऐं जेके ॿारनि खे जेको डिले थिए थी सर्विस में जेको थिए थी पंहिंजे सर्टिफिकेट जी ऑथेंटिकेशन में सर्टिफिकेट जी जेका वेरिफिकेशन में थिए थी करेक्शन ऑफ डेट ऑफ बर्थ वग़ैरह हिन में टाइम लॻे थो इन में सर असां ऑनलाइन सर्विस में वञूं पिया थोरो टाइम लॻंदो असां जेको आहे फरवरी जे महीने में जेको आहे तक़रीबन 1 हफ़्तो पहिरीं क्लोज़ थियण खां पहिरीं असां जेको TCS सां जेको आहे डिस्कस कयोसीं हिकिड़ो पॉसिबिलिटी एक्सप्लोर कयोसीं हिकिड़ो ड्राफ्ट असां जेको आहे सो हिकिड़ो बनाए छॾियो आहे उनखे इनशाअल्लाह ताला जीअं ई बोर्ड्स खुलंदा त उनखे रिव्यू करे उन ते इम्प्लीमेंट करिणो आहे इन में इहो आहे त ॿार हाणे असांजो जेको आहे करेक्शन लाइ असांजे बोर्ड ऑफिस न वेंदो इवन बोर्ड ऑफिस में तव्हां जेकॾहिं विज़िट कयो आहे त ॾिसंदो त असां हिकिड़ी 1 विंडो
सर्विस जेका असां प्रोवाइड कई आहे। अॻे ॿार जेके हूंदा हुआ दर बीठा हूंदा रोड्स ते बीठा हूंदा हुआ ऐं एजेंट हज़रात उन्हनि खे घेरो करे उन्हनि खे मिसगाइड करे उन्हनि खां पैसा वठी ग़लति सर्टिफिकेट ॾींदा हुआ, कूड़ा सर्टिफिकेट। जेको असां हाणे ॿारनि खे जेको अंदरि बोर्ड जी जेको आहे बिल्कुलु बैंक सां गॾोगॾु असांजो जेको हिकिड़ो वन विंडो ऑपरेशन आहे, ॿार अंदरि ई अचनि था, अंदरि अची विहनि था, काउंटर ते डॉक्यूमेंट सबमिट कनि था, पोइ डॉक्यूमेंट सबमिट करे उन्हनि खे डेट मिले थी, उन डेट ते अची तव्हां जेको आहे कलेक्ट कयो। पर हाणे असां सेकंड स्टेप ते वञूं पिया त ॿार हुते वन विंडो ऑपरेशन ते बि उनखे अचण जी ज़रूरत कोन्हे। पंहिंजे घर में जेको आहे बैंक में पंहिंजो फॉर्म जेको आहे जमा जेको हूंदो असांजो वोचर हूंदो उहो जमा कराईंदो ऐं TCS जी ऑफिस में आहे उते वञी डॉक्यूमेंट जमा कराईंदो। TCS जो ऑफिस जेको आहे जेको हूंदो कंसर्न ऑफिसर हूंदो जेको वर्कर हूंदो उहो असां वटि डॉक्यूमेंट जेको खणी ईंदो, असां जेको डॉक्यूमेंट्स उहे सॼो करे ऐं उन खां पोइ उहो ई उन जे हवाले ॾींदासीं, उहे उनजे घर ते जेको आहे डिलीवर, घर ते न पर उते ई जेको आहे डिलीवर थींदो, ॿार खे मैसेज वेंदो त तव्हांजो सर्टिफिकेट पइजी चुको आहे, तव्हां अची जेको आहे कलेक्ट कयो। त इनशा ताला हिन सां करण सां इहो त जेका थोरी घणी जेका सा मल प्रैक्टिसिस या ॿियूं शयूं जेको आहे अंडर कारपेट जेको थींदियूं हुयूं उन्हनि ते बि कंट्रोल थी वेंदो, ॿार खे सहूलियत थींदी। ॿार हिकिड़ो रूरल एरियाज़ मां अचे थो, कॾहिं ऑफिसर अवेलेबल आहे या न आहे, कॾहिं हुनजी सिग्नेचर थी आहे या न आहे, उहो ॿार लाइ ॾाढी तकलीफ़ दी आहे। मूंखे मालूम आहे त तव्हां हिकिड़ो दफ़ो आया हुआ ॿिनि केसनि लाइ ऐं हुननि में तव्हां जेको आहे रिक्वेस्ट कयो त सर जेको आहे नकली उहे जेको आहे ऑफिसर्स अवेलेबल हुआ, जेको थी वियो, पर हिकिड़े केस में मूंखे ख़बर आहे त डिले थी जेका त इहे डिले थींदियूं। पर इनशा ताला छाकाणि हाणे हिन टेक्नोलॉजी में असां वटि को जस्टिफिकेशन कोन्हे डिले करण जो। इहो जेको ऑनलाइन सर्विस खे इनशा ताला इहो बहितर कंदासीं, उन सां ऑनलाइन सर्विस सां इहो थींदो। अच्छा, नंबर ॿियो जेको आहे इन में असांखे जेके एग्ज़ामिनेशन फॉर्म्स अचनि था या एनरोलमेंट फॉर्म्स अचनि था, जेके असांजा टीचर्स आहिनि या उन्हनि जे ऑफिस क्लर्क्स आहिनि उहे असां डायरेक्ट खणी था अचनि, उन्हनि में बि काफ़ी जेको आहे शयूं जेको आहे ख़राबी जे तरफ़ वञनि थियूं। डेटा ग़लति अचे थी ऐं उहा डेटा जेका ग़लति हुअण जे करे ॿार जी डेट ऑफ बर्थ ग़लति थी वञे, नालो ग़लति थिए थो, वालिद साहब जो नालो ग़लति थिए थो या ॿिया डिटेल्स जेको थियनि था। हाणे इनशा ताला असां उन तरफ़ वञूं पिया त इहे फॉर्म जेके आहिनि उहे ॿार जेको आहे पेपर में जमा न थींदा, असां स्कूल खे एम्पावर कंदासीं त उहे स्कूल जे थ्रू असां वटि जेको आहे उहो ट्रांसमिट थींदा, ऑनलाइन ट्रांसमिट थींदा। असां उन्हनि खे रिव्यू करे उनजो रिकॉर्ड जेको चेक करे करेक्शन करे वापसि स्कूल खे ॾींदासीं ऐं स्कूल जेको आहे उन में करेक्शन जेको आहे उहो नोट करे उन खां पोइ जेको आहे असां उनखे प्रोसेस कंदासीं। पोइ इहो असां त एग्ज़ामिनेशन सिर्फ़ इनशा ताला जेको इहो प्रॉब्लम हीअं थिए थो त ॿारनि खे जेको इम्तिहाननि जे लेट थियण जे करे या सिर्फ़ु लेट करण जे करे ॿारनि खे परेशानी थिए थी, ॿार जेको रातिनि भर वेठा हूंदा आहिनि या पेरेंट्स वेठा हूंदा आहिनि, हींअर उन्हनि जी जेका इनशा ताला अचण जी ज़रूरत कोन थींदी। उहा एग्ज़ामिनेशन सिर्फ़ु जेका उन स्कूल मां ई इशू थींदी, प्रिंट आउट इनशा ताला उन ते कमु थिए पियो त उते प्रिंट आउट उहा उतां ई थींदी, उन में थींदी। उनजो फ़ोटो बि जेको आहे उहो कलर्ड फ़ोटो हूंदो, जेको हिन वक़्तु जेको ब्लैक एंड वाइट पिक्चर हुजे थी, डल कॉपी हुजे थी, उनजी शनाख़्त ॿार जी नथी थी सघे, उन में इम्पर्सोनेशन थिए थी, त उन तरफ़ असां वञूं पिया। इनशा ताला मुंहिंजे नज़र में इहो हिकिड़ो असांजी जेका स्ट्रेटेजी इम्प्रूविंग एग्ज़ामिनेशन आहे, जेके असां चाहियूं था त ट्रांसफॉर्मेशन ऑफ एग्ज़ामिनेशन जेका थींदी ऐं उन सां गॾोगॾु असांजी रिज़ल्ट जेके आहिनि उन में बिल्कुलु जेका मूं कोशिशि ख़ासि तौर ते हैदराबाद बोर्ड जे हवाले सां ॿियनि बोर्ड जे हवाले सां मां चवंदुसि त असां सभिनी जेको आहे ज़ीरो टॉलरेंस जेको आहे पॉलिसी कई आहे, पर ख़ासि तौर ते हैदराबाद पॉलिसी है बोर्ड जे हवाले सां काफ़ी कोशिशि कई वञो त हुन में असां ट्रांसपेरेंसी एक्यूरेसी जेका असां आणियूं उहो उन तरफ़ जेको आहे वञूं पिया इनशा ताला ऑटोमेशन जी तरफ़ सां। ॿियो हिकिड़ो वॾो मसइलो आहे जंहिंजी तव्हां निशान ते थी सघे थो तव्हां वटि उहो सुवालु हुजे, पर मां जेको आहे जवाबु ॾियां थो, जेकॾहिं हुन मां को वधीक सुवालु हुजे त आउं जेको आहे जवाबु ॾींदुसि। त हिन वक़्तु असांजी जेका मार्किंग जेका थिए थी आंसर स्क्रिप्ट जी जेका असां मार्किंग जेका असां हिकिड़ी प्रॉब्लमेटिक आहे, सभिनी केसिस में न आहे, किथे किथे असांजा टीचर हज़रात जेको आहे जल्दी जो मुज़ाहिरो कनि था, जल्दी जे करे जेको आहे ॿारनि जी मार्क्स जेको आहे सही सॉरी ॿारनि जो जेको कंटेंट आहे या मवाद आहे उहो सही तौर ते असेस जेको नथो थी सघे, उन में मार्क्स जेको आहे सही तौर ते उन में असां इनशा ताला हींअर वञूं पिया। स्कोरिंग रूब्रिक्स जेके हूंदा सर, उन में इहो आहे त ॿारनि जी डिटेल मार्किंग शीट ॾिनी वेंदी, उन्हनि खे क्राइटेरिया जेको ॾिनो वेंदो त फ़र्ज़ु कयो 5 मार्क्स जो को सुवालु आहे, उन 5 मार्क्स जो डिस्ट्रीब्यूशन हूंदो त 2 मार्क्स जेको इंट्रोडक्शन ते हूंदियूं, 3 मार्क्स जेको आहे एक्सप्लेनेशन ते हूंदियूं ऐं 2 मार्क्स जेके हूंदियूं कंक्लूजन ते हूंदियूं। अहिड़ी तरह असां स्कोरिंग रूब्रिक्स ते बि कमु कयूं पिया। एग्ज़ामिनर्स जी असां जेको आहे इनशा ताला उन्हनि खे
वञूं पिया सर्टिफिकेशन जे तरफ़ ऐं इनशा ताला विदिन 2-3 इयर्स में को बि एग्ज़ामिनर जंहिंजो जेकॾहिं हुनजी बोर्ड मां सर्टिफिकेट बोर्ड जो हुन वटि न आहे असेसमेंट जो को ट्रेनिंग जो त उहो असेसमेंट न करे सघंदो त उन तरफ़ असां वञूं पिया त इनशा ताला हिन सां जेको आहे सो बहितरी थींदी। वॾी महिरबानी मेमन साहब। नाज़रीन, हैदराबाद तालीमी बोर्ड जो चेयरमैन मोहम्मद मेमन साहब असां सां गॾु हुयो। असां ज़बरदस्त क़िस्म जूं जेके इंफॉर्मेशन्स आहिनि एजुकेशन जे हवाले सां असां सां शेयर कयूं। प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो आहे। पंहिंजे मेज़बान ज़फ़र अकड़ो खे ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। तेसि ताईं सदाईं गॾु।